दोस्तों अस्सलाम वालेकुम मौजूद जी सिंध उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा साथी अॼु पाण ॻाल्हाईंदा जेको सिंध में पाणी जी खोट आहे उन मामले ते मिसाल तौर कीअं बराड़ी जे माण्हू आहियां कंबर शदादकोट ज़िले जो असांजे ज़िले में पाणी जी इलाही घणी खोट आहे। मिसाल हिकिड़ी जॻह ते रोंबा आहिनि जिन जॻहियुनि ते रोंबा कोन्हनि हारियुनि सां ॻाल्हि रखण जो सबबु आहे त जेको हारी आहे सिंध जो उन सां जेको हशर ऐं ज़ुल्म आहे उहो बयानु करिणो आहे। मिसाल तौर कीअं सिंध जे हारी जे वटि फैक्ट्री कंपनी कोन्हे का जंहिंमां उहो पंहिंजा बच्चा पाले सघे हो पालींदो आहे नी ज़रई ज़मीन ते जंहिं ते 12 महीननि जी ईद बि उन जी ते हूंदी आहे त शादी बि गमी बि बीमारी बि बड़ी बि खाधो बि पीतो बि उन सॼो जो सॼो दारो मदार हूंदो आहे नी ज़मीन ज़रई ते। हाणे ज़रई ज़मीन जो सबबु आहे त पाणी ईंदो त ज़रई ज़मीन थींदी जेकॾहिं पाणी न हूंदो त ज़रई ज़मीन न थींदी। तव्हां वीडियो जे पोयनि मंज़रनि में ॾिसंदो जेको हारी सुबुह खां वठी शाम ताईं रोंबे जी सूरत हाल में जेको कमु कीअं थो करे जानवरनि आगे सार थो हणे ॿिज थो पटे कोडर सां ज़मीन ठाहे थो मिटी खे सिधो थो करे उन खां पोइ चइनि अंगूरनि जी भेट में उहो मराई हणी आहे सॼी धरती रुंबे थो औलाद जेतिरी हुन ते महिनत थो करे उन जे आॾो पाणी टाइम ते नथो ॾिनो वञे। हींअर असां वटि पाणी जो टाइम न आहे जंहिं अंदाज़ में असां वटि जेको एरी जो छऊं जो ॿिज थींदो सारियुनि जो उन खे पाणी हिन महिल ताईं असां वटि रोंबा ख़तमु थी वेंदा जेको असां वटि पाणी अञा ताईं न पहुतो आहे उहो इन जे करे जो पाणी जेकॾहिं टाइम सां ईंदो त हिननि जा ॿिज न खपंदा जेके हाइबर्ड नाले चाइना जे अलाए कहिड़ियुनि कंपनियुनि जा ॿिज आहिनि हिननि जा हिकु इहो माना अॻे हारी पंहिंजो ॿिज रखंदो हो खाइण जो अन्न जो उन में ई रखंदो हो हाणे उहो ॿिज जो किलो हारी खे मिले थो 5000 4000 रुपए में। पाणी देरि आयो माना ॿिज चाइना वारो करिणो पवंदुसि हिकु इहो। तव्हां सोशल मीडिया समेत अख़बारुनि में सभिनी जॻहियुनि ते ॾिठो हूंदो त सकरनि में पाणी जी खोट लाइ अॼु मुंहिंजे ख़्याल में 2 महीननि 1.5 महीनो गुज़रियो आहे उते एहतजाज ते माण्हू वेठा आहिनि हुननि खे पाणी कोन्हे को। अॼु नसीराबाद में रियाज़ चांडे धरणो हुयो आहे पाणी जे खोट ख़िलाफ़ माना सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जे खोट ख़िलाफ़ धरणा लॻा पिया आहिनि त पाणी रोंबे ताईं असांजो इलाइक़ो ई सारियालो आहे फसल इहो छो जो असांजो राइस केनाल ते राइस माना चांवरनि जो वाह उन चांवरनि जे वाह ते पाणी जी खोट आहे जंहिंखे सॼे साल में हिकु भेरो पाणी ॾिनो वेंदो आहे उन ते हिकु भेरो बि पाणी टाइम ते नथो ॾिनो वञे। पाणी जी विर्छ जेका आहे उहा दुरुस्त कोन्हे का। तव्हां अख़बारुनि में ॾिठो हूंदो त ठुल जे पासे खां ॿियनि पासनि ॾे उन शाखुनि खंड आया आहिनि जितां पाणी बेगुनाह ज़ाया थियो आहे। हाणे पुरियत खे पाणी टाइम ते न मिलियो जंहिं महिनत कई बचनि ॿारनि औलाद सूधी सॼो ॾियारो उन उस गर्मी में उन ज़मीन में पघर पाणी समेत वाहे उन खां पोइ जॾहिं उहो फसल तयारु कंदो मथां खां वठी हारीअ सां का ज़ुल्म आहे। कीअं फसल हाणे हिकु त ॿिज महांगो मिले थो ॿियो भाण जी बोरी असां वटि जेका यूरिया जी मिलंदी आहे उहा मिले थी हाणे उन जी रक़म जेका आहे 1700 1800 रुपया कैश ते उहा हारी खे मिलंदी 1500-1700 वारी 2500 2400 रुपया माना रखत ते 3 महीननि जी रखत ते 1000 रुपया हारी खे बोरी ते उहो भाण जेको ॿिज थो वठे उहो रखत ते उन खां पोइ उहो वरी जॾहिं सारी तयारु थींदसि उहा खणी मार्केट में ईंदो त उनजो रेट बि पाण मुक़ररु न करे सघंदो। तव्हां दुनिया जे कहिड़े बि दुकान ते वञो फैक्ट्री में वञो कारखाने में वञो जंहिं वटि जेका बि शइ ठहंदी हूंदी उन जी रक़म उहो पाण तय कंदो आहे। वाहिद हारी आहे जेको फसल तयारु करे मार्केट में खणी ईंदो आहे ऐं पोइ अबोज थी हुननि आॾो वेहंदो आहे त तव्हां हिन ते घणो मुक़ररु था करियो रेट माना सारी ऐं कणिक जो हुकूमतूं मुक़ररु कंदियूं रेट उहो इन करे जो पोरियत करे थो बाक़ी पोरियत वारे कम खां बिना जेके बि मार्केटुनि में शहरनि में वञो दुकाननि में उन्हनि जा रेट पाण मुक़ररु कंदा आहिनि। नंबर 3 असांजे कंबर शदादकोट ज़िले में पलालो ऐं बोहो ऐं टमाटो इहे 3 शयूं एतिरे घणे मिक़दार में थींदियूं आहिनि जॾहिं टमाटो असांजे ज़िले जो लहंदो आहे त असां वटि उहो टमाटो 2 रुपए खां 3 रुपए ताईं किलो विकिरो थींदो आहे ऐं बोहो ऐं पलाल उहो एतिरे मिक़दार में असां वटि हूंदो आहे जो आख़िर में उनखे साड़े छॾिबो आहे। इन ॻाल्हि रखण जो सबबु हे आहे त कंबर शदादकोट ज़िले में 2 मिलूं हणी सघजनि थियूं फैक्ट्रियूं हिकु पाठे जी ॿी टमाटे जी छो जो हिते असां वटि पलाल घणो आहे पाठे जी मिल लॻे थी जेकॾहिं कंबर शदादकोट ज़िले में त हिकु उन्हनि मिल मालिकनि खे बि फ़ाइदो थींदो छो जो पलाल उनखे सस्तो पवंदो ॿियो हिते जी हारी वटि बचत में इहो हूंदो आहे इहो जेकॾहिं सुठे रेट में विकिरो थींदो त हारी जा बचा पलिजी सघंदा छो जो कराची में फैक्ट्रियूं पाठे जूं लॻल आहिनि पने पाठे जूं पर उहे हिते असां वटि कोन्हनि हितां ओसी ताईं पलाल खणी वञण जो जेको किरायो आहे इन जो बचाव थींदो। ॿियो 1000 माना 5 7 10,000 माण्हू हिन एरिया जा उन कंपनी में मज़दूरी तौर कमु कंदा उन्हनि जो घर हलंदो। सिंध जे हारी खे तबाह करण खां बचाइण लाइ वधि में वधि 2 शयुनि जी ज़रूरत आहे
हिकु त हारी खे पाणी टाइम ते ॾिनो वञे, ॿियो जेको गैर रजिस्टर जेके शहरनि में दुकान आहिनि जेके गैर कानूनी व्याज ते हारनि खे भाण ॿिज इहे ॾियनि था ऐं ॿीण ते वरी उहे वठंदा, वरी जॾहिं हारी अन्न खणी थो अचे त उहो जेको अन्न आहे उन मां गैर कानूनी किलो मण ते कटौती था कनि, खोड़ साथरा उन जा तरीक़ा आहिनि जिन सां उन हारी जा पैसा कटजंदा। हारी जे लाइ चयो वेंदो आहे त सिंध में जेतिरी ज़मीन जागीरदारनि वटि आहे अगरि उनखे विराए सिंध जे हारनि में विराइजे त घटि में घटि 8-8 एकड़ हिकु हिकु हारी खे ईंदी। अॼु ॾींहं ताईं असां ॿुधो आहे त हीअ धरती ख़ुदा पैदा कई इंसाननि सभिनि खां पहिरीं जी ऐं पोइ बि हूंदी, असां इंसान हिन ते आरजी आहियूं त पोइ धरती जा लखां एकड़ हिकु माण्हू खे छो बराबरी जे बुनियादनि ते धरती जी विर्छ कई वञे, उनजो जेको पोरियो उन मां करे थो जेको हारी हक़ीक़त में त उनजो हक़दार हुया, पर ईअं आहे कोन। जेको माण्हू कमु ज़मीन में नथो करे उनखे लखां एकड़ धरती आहे, जेको माण्हू सुबुह खां वठी शाम ताईं बचनि सूदो उन में महिनत थो करे पोरियो थो ॾिए, उन माण्हू वटि एकड़ बि कोन्हे को। इहा गैर तबक़ाती जेका विर्छ ऐं पोरियत माण्हू खे सुजाग थियण मुतहद थियण ऐं गॾु थियण जी ज़रूरत आहे, हक़ीक़ी दुश्मन ऐं चोरनि खे सुञाणण जी ज़रूरत आहे, जन उन्हनि जो बच्चा नसुलनि जी तालीम खसी आहे, सिहत खसी आहे, रोज़गार खसियो आहे, जीअण जो हक़ ॾिनो आहे। लॉकडाउन में पोरियत माण्हू तबाही जे किनारे ते पहुतो, उन खां पोइ जॾहिं तव्हां टाइम ते पाणी न ॾींदो ऐं सारी हुनजी टाइम ते नथी थिए त पोइ हारी वटि हिकु ई रस्तो हूंदो त ख़ुदकशी करे या शहरनि में पिने। हारनि खे बचाइण जी ज़रूरत आहे, सिंध जी ज़राअत खे बचाइण जी ज़रूरत आहे। दरियानि मथां डेम केनालनि ऐं इन्हनि ॿियनि खे छॾियो। सिंध पीपल्स पार्टी समेत जेके सिंध में सियासी पार्टियूं आहियो, सिंध जे पोरियतनि वटि अचो, उन्हनि जा दर्द ॿुधो ऐं उहे दर्द बयानु कयो। दरिया ते धाड़ा लॻंदा उन्हनि ते गॾिजी ॻाल्हायो, हारनि खे ॿुधायो। घणा मामला आहिनि हारनि सां वधीक हिन दुनिया में सभ खां वधीक ज़ुल्म थींदो आहे, जेकॾहिं ॻाल्हाइजे त घणो ॻाल्हाए सघिजे थो, कंहिं वरी ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासूं। हक़ मौजूद GSN।